नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। मुख़्तसिर तव्हांखे ठठे में ख़बर ॾींदा हलूं त लोकल गवर्नमेंट म्यूनसिपल कमेटी जे मुलाज़िमनि पंहिंजे हक़ ख़ातिर एहतिजाजी रैली कढी आफिस अॻियां मुज़ाहिरो कयो वियो। इन दौरान साबिक़ा उहिदेदारनि राजू कुरैशी, हनीफ़ चंड, मोहम्मद अली खत्री, इनायत शाह ख़िताब कंदे चयो त सिंध हुकूमत जी नाअहली सबबि असांजा समूरा मुलाज़िमनि खे 2019 खां वठी अॼु ताईं हुकूमत पारां मुलाज़िमनि जूं वधायल पगारूं न मिलियूं आहिनि, जंहिंमें OZT शेयर पगारनि में वधियल 10% मुलाज़िमनि जूं पगारूं ट्रेज़री ऑनलाइन ज़रिए कयो वञनि ऐं रिटायर मुलाज़िमनि खे फौरी तौर ते मराहत ॾिना वञनि। रिटायर मुलाज़िमनि खे अॼु ॾींहुं ताईं कुझु बि न मिली रहियो आहे। असां म्यूनसिपल मुलाज़िम सख़्त परेशानी मां गुज़री रहिया आहियूं, जॾहिं त हुकूमत पारां वधायल पगारूं समूरनि इदारनि जे मुलाज़िमनि खे मिली चुकियूं आहिनि। हिननि चयो आहे त जॾहिं पीपल्स पार्टी जो नारो रोटी कपिड़ा और मकान आहे, पर हाणे सिर्फ़ु नारो रहिजी वियो आहे। हिननि पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलाल भुट्टे ज़रदारी समेत ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त असांखे लोकल गवर्नमेंट मुलाज़िमनि जा जाइज़ मसइला हल करे असां मुलाज़िमनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।